Compare the rates of diffusion of helium and methane gases. ॿिन्ही जा रेट्स ऑफ डिफ्यूजन भेटाइणा आहिनि पाण में, त कहिड़ी गैस तेज़ी सां डिफ्यूज़ कंदी, कहिड़ी स्लो आहे। हाणे रेट ऑफ डिफ्यूजन जो फार्मूला इस्तेमालु कंदे हाणे पहिरियां मॉलिक्यूलर मासिस लिखो ॿिन्ही जा। मॉलिक्यूलर मास ऑफ हीलियम इज़ 4 AMU। मॉलिक्यूलर मास ऑफ मीथेन थोरो डायरेक्ट लिखूं था। कार्बन जो मास आहे 12, हाइड्रोजन 1 आहे पर हिते 4 आहे, त 12 ऐं 4 हाइड्रोजन 16 AMU। हाणे रेट ऑफ हीलियम जो फाइंड थी वेंदो इन सां गॾु, ऐं रेट ऑफ CH4 मीथेन, ॿई रेट फाइंड करे वठंदासीं, पोइ कंपेयर करे सघो। हाणे फार्मूला आहे रेट ऑफ हीलियम अपॉन ग्राम्स लॉ ऑफ डिफ्यूजन, रेट ऑफ CH4 इज इक्वल टू अंडर रूट मॉलिक्यूलर मास ऑफ CH4 अपॉन मॉलिक्यूलर मास ऑफ हीलियम। फार्मूला यादि करण लाइ इहो ध्यानु रखिणो पवंदो, जेकर हीलियम जो रेट मथे आहे त हीलियम जो मास हेठि ईंदो, मीथेन जो रेट हेठि आहे त जो मास मथे ईंदो, छो त रेट ऐं मॉलिक्यूलर मास पाण में इनवर्सली प्रोपोर्शनल आहिनि। हितां बि जवाब जो अंदाज़ो थी वेंदो। हाणे रेट ऑफ हीलियम एंड रेट ऑफ CH4 is equal to molecular mass of CH4 16 upon helium 4 is under root, and rate of helium upon rate of CH4 is equal to 16 upon 4 is under root 4, and 4 is under root 2. Rate of helium upon rate of CH4 is equal to 2, and हेठां कुझु न आहे त छा कंसीडर कबो 1। हाणे इन जो मतिलबु थियो मथियूं हीलियम जो रेट आहे ऐं हेठि 1 था रखूं त इहो मीथेन जो रेट आहे। हाणे आंसर थियणु खपे हिन जो त हीलियम गैस डिफ्यूज़िस 2 times faster than methane। ये 2 आहे, 1 आहे, इहो आंसर आहे।